अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह सुब्हानक ला इल्हा इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माह मिन कुल्लि शैतानिर वहामह व मिन कुल्लि ऐनिन लाम्माह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन व ला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन।
बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे अभी बते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिल फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात खां बाद सदर गिरामी कदर उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर जिगर गोशे हजरत सुल्तानुल वाइज़ीन क़िबला साईं अल्लामा व मौलाना साईं क़िबला मुफ्ती नूरुन नबी सिकंदरी दामत बरकातुहुमुल आलिया आई स्टेज ते मौजूद दीगर असांजा सादात उलमा हुफ़ाज़ आई तमाम प्यारी जमाअत सगोरी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सालाना प्रोग्राम जेको हिन जगह ते सदा मुनाक़िद पज़ीर थींदो आहे। अज 20 साल जो हिन जगह ते असांजे मदरसे जे तालिब इल्मन जो ही मुख्तसर प्रोग्राम अज खां 19 साल अगे शुरू थियो है। उन जो 20 वरियो आहे। तालिब इल्म असांजे शहर शाहपुर चाकर जा जेके मुअज़्ज़ज़ मेहरबान रहवासी हन तालिब इल्म उन्हनि खे ताबुन जी दावत ॾींदा आहिनि। हू उन में पंहिंजो हिस्सो मिलाईंदा आहिनि। तां ते ख़ूबसूरत प्रोग्राम मकाम अहल बैत जे नाले सां उन हस्तीअ शुरू करायो जेका हस्ती तमां असांजे विच ते अॼु बि पंहिंजी असुली कुर्सीअ ते मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह कुर्सी खाली नाहे न को इंशाअल्लाह ताला खाली थींदी छो त हजरत साईं जन वक्त जो रब्बानी आलिम दीन आलिम आमिल कामिल आरिफ वक्त जो मुजाहिद मर्द कलंदर ऐं मर्द हुर हजरत साईं शेरे मुस्तफा साईं सोनो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी अल्हम्दुलिल्लाह जवान जी कम शुरू कयो हो। इंशाअल्लाह क़यामत ताईं हलंदो। अञा इन में बरकत पवंदी। तवां अखियुनि सां ॾिसो पिया छो त ही अल्लाह वारन जी निस्बत जो प्रोग्राम शुरू करण वारा अल्लाह वारा उन जो कम करण वारा कुरान पाक जा हाफिज आलिम मां समझां थो त मुख्तलिफ जलसा थियन था पर हेड़ो जलसो कोने किथे अॼु मां तवज्जो तां जी ॾियारियां होॾां हेड़ो जलसो हिक निस्बत में किथे बि कोने। कीअं हिते तां खे जेके नंढड़ा नंढड़ा पानी पिया पीआरे ऐं जेके तां खे बाद में नंगर कराईंदा ये आम कोन अथव। ये कुरान जा हाफिज अथव या आलिम सगोरा अथव या अहले सुन्नत व जमात जी अहल बैतन सां मोहब्बत जी निशानी आहे। वो आलिम जी खिदमत तहां कंदा हो। आलिम जा हथ तव्हां धुआराईंदा आहियो। आलिम खे नंगर तव्हां ॾींदा आहियो पेश कंदा आहियो। आलिम खे पानी तव्हां पेश कंदा आहियो। पर इमामन जी मोहब्बत में अहल बैत जी मोहब्बत में अॼु कुरान जा हाफिज आलिम सगोरा हथन में ये जगड़ा झलियो बीठा तव्हां खे पानी पिया पीआरनि बाद में नंगर बि कराई यो सिर्फ तवा के सबक ॼणो आहे त इमामन सगोरन अहल बैतन जी मोहब्बत अल्लाह सच्ची अता कया त ओ या रसूल अल्लाह चवण वारन हक चार यार चवण वारन खे अता फरमाई।
मां मौजू जे मुनासिबत सां चंद आयतूं तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। घणो बि तंग कोन कंदुसि, अलाह कंदो मौसम अञा वधीक बहितर थी पवंदो, पर ज़ाहिर आहे हेॾो वॾो सॼो ॾिहाड़ो आहे। गर्मी तव्हां घर वेहो त उते बि घटि बि त कान, इहा ई गर्मी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं ॿी जॻह ते हुजो त गर्मी त साॻी आहे, पर भलो कोन्हे जो इहे पघर जा फुड़ा अॼु हिन जॻह ते वहनि त जीअं क़यामत जे ॾिहाड़े ते इमाम आली मक़ाम सोणे इमाम हुसैन खे बि अर्ज़ु करे सघूं त सोना इमाम असांजी बि शफ़ाअत फरमा। सो घुरो परे दुआ त अल्लाह ताला मां फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चवंदा ऐं उन खां पोइ वरी दुआ घुरो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे का बि ज़ुबान ख़ामोश न रहे, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सलात जो आवाज़ कोन आयो, सल्लल्लाहु वरी चवंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, अञा शौक़ सां। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, ईमान वारो अल्लाह तबारक व तआला उन लक़ब सां तोखे सॾु फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला उन लक़ब सां तोखे मूंखे सभिनीनि खे सॾु फरमायो आहे। काइनात में ॿिया बि वॾा लक़ब आहिनि, वॾेरो बि लक़ब आहे, अमीर बि लक़ब आहे, सरदार बि लक़ब आहे, ओ चौधरी साहब इहो बि वॾो लक़ब आहे, पर काइनात में सब खां वॾे में वॾो जेको लक़ब आहे उहो ईमान जो लक़ब आहे। अल्लाह तोखे मूंखे ईमान वारे लक़ब सां मुखातब फरमायो आहे। सॾु कबो आहे ओ टोपी वारा, ओ चश्मे वारा, ओ गाढ़ीअ टोपीअ वारा, ओ दस्तार वारा, ओ अछीअ टोपीअ वारा, ये आम तौर ते सुञाण जे लाइ चयो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला सॾु फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला खिताब फरमायो आहे। रब दुल जलाल इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो। ॿियनि लफ़्ज़नि में रब फरमायो, ऐ मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो भरण वारो। सॾु आहे रब जो। अल्लाह खिताब फरमायो, तवज्जो कराई, या अय्युहल्लज़ीना आमनु, ऐ ईमान वारो, इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखिया वक़्त अची विया, जॾहिं बि तव्हांजे मथां ज़माने जा ग़म टुटी पवा, जॾहिं बि तव्हांजे मथां को ज़माने जो कम पइजी वञे, अल्लाह तबारक व तआला निज़ाम ख़लक़ियो आहे। कॾहिं ॾुख है, कॾहिं सुख है। अल्लाह तबारक व तआला दुख भी पाण पैदा फरमाया, अल्लाह तबारक व तआला सुख भी पाण पैदा फरमाया। वरी उन्हनि दुखनि मां निकिरण जो तरीक़ो भी मुंहिंजे मिठड़े अल्लाह तोखे मूंखे पाण दस्यो आहे।
अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ ईमान वारो जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे त ॿ कम करणु तव्हांजो कमु आहे। टियों कमु वरी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जे ज़िम्मे खणी छॾियो आहे। इलाहुल आलमीन ॿ कम कहिड़ा असांखे करणा है। अल्लाह फरमायो हिकु मदद वठिजो निमाज़ खां ऐं ॿी मदद वठिजो सब्र खां। ॿ कम करणु तव्हांजो कमु आहे। वरी टियों कमु मां अल्लाह पंहिंजे रहमत जे ज़िम्मे खणी छॾियो आहे। इलाहुल आलमीन वो कमु कहिड़ो पंहिंजे ज़िम्मे खयो अथई। अल्लाह ताला इरशाद फरमायो तव्हां सब्र कंदव निमाज़ पढ़ंदव इन्हनि ॿिन्ही खां मदद वठंदव त मां रब ज़ुल जलाल जी मदद तव्हां सां सदा गॾु रहंदी। पहरी कुरान पाक जी आयत वरी अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह ताला इरशाद फरमायो न चओ उन्हनि बाननि खे मौला कंहिंखे न चओ। अल्लाह ताला इरशाद फरमायो उहे बाना जेके अल्लाह जी वाट में पंहिंजो सिर कुर्बान करे चुका उन्हनि खे मोवल न चइजो। इलाहुल आलमीन तोड़े जो असां पाण दफन कया रब फरमायो उन्हनि खे मोवल न चइजो। इलाहुल आलमीन तोड़े जो जनाज़ा असां पाण पढ़िया। अल्लाह तबारक व तआला फरमायो वो बि मोवल न चइबो। इलाहुल आलमीन जेकॾहिं परिणियल हुयो हाणे उन जी घर वारी उन खां बेवह थी चुकी आहे। अल्लाह ताला फरमायो वो बि उन खे मोवल न चइजो। इलाहुल आलमीन भला उन्हनि खे छा चऊं। अल्लाह फरमायो मां सतन आसमाननि खां मथां खां ऐलान पाण थो फरमाया ऐं मिठे मोहम्मद करीम जी ज़ुबान खां ऐलान थो कराया त शहीद मोवल हरगिज़ कोन हूंदा अथव शहीद सदा ज़िंदहबाद हूंदा। वला तक़ूलू न चओ लिमन उनखे युक़तल जेको शहीद कयो वञे फी सबीलिल्लाह ॾोकड़ ते न पैसे ते न बनीअ ते न सियासत ते न अल्लाह जे वाट में जेको पंहिंजो सिर कुर्बान करे उनखे अमवात न चइजो बल्कि उन्हनि खे ज़िंदा चइजो। इलाहुल आलमीन असांखे ॻाल्हि सम्झ में कान आई आहे। अल्लाह ताला फरमायो वलाकिन ला तशऊरून तव्हांखे इन जो शऊर हरगिज़ मां अल्लाह जेको ऐलान फरमायो आसमान पंहिंजी जाइ छॾे सघनि था ज़मीन छॾे सघे थी पर मां रब ज़ुल जलाल जो फरमानो ग़लत नथो थी सघे। इन जे करे रब फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वरी 3 नंबर आयत जेका हिन सां मुत्तसिला अल्लाह ताला फरमायो वल नबलुवन्नकुम ऐं ज़रूर बिज़रूर असां तव्हां खां इम्तिहान वठंदासीं असां तव्हां खे इम्तिहान में विझंदासीं। वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ थोरो खौफ ॾींदासीं बिशैइन मिनल खौफ व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वथमरात तव्हांखे थोरो ड्रिज बि ॾींदासीं तव्हांजो माल बि घटाईंदासीं तव्हांजी सिहत में बि फ़र्क़ु पवंदो। अल्लाह ताला फरमायो व बशिर साबिरीन ऐं मौजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोड़े जो उन्हनि जे मथां इम्तिहान अचण तोड़े जो उन्हनि जो माल घटिजे तोड़े जो उन्हनि जे जान में फ़र्क़ु पवे पर मौजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व बशिर साबिरीन तू बिशारत अता फरमाए उन्हनि खे जेके इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूदु सब्र कंदा ऐं पंहिंजी ज़ुबान सां चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बाना जिनजी मां जिनजो माल बि खुटो ॾोकड़ बि खुटा औलाद ते बि इम्तिहान आयो ऐं मौजा महबूब अकरम इन्हनि खे बिशारत अता फरमाए छॾ इन जे करे जो हुननि सब्र कयो आहे पोइ जेको सब्र कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी रहमत उन सां हित बि गॾु हूंदी आहे त अॻिते बि इंशा अल्लाह गॾु रहणी आहे। ये 3 कुरान पाक जो आयत अञा चौथी भी पढ़नी है पर अञा न ये 3 कुरान पाक जो आयतूं
पहरीअ में हुकुमात निमाज़ ऐं सब्र खां मदद वठो। ॿी में आ त शहीदन खे मोवलो न चओ। ऐं टी में आ त असां तव्हांखे आज़माईंदासीं। कॾहिं माल खुटंदो, कॾहिं ॾोकड़, कॾहिं मिल्कियत, कॾहिं सिहत, कॾहिं औलाद ते इम्तिहान। पर हबीब तूं बिशारत अता फरमाए उन्हनि खे, मौला कंहिंखे जेके मातमक, जेके धाड़ घोड़ा कन, जेके पंहिंजा कपड़ा फाड़े। अल्लाह फरमायो न मुंहिंजा महबूब जेके सब्र कन मुसीबत में, उन्हनि खे तूं पंहिंजी पाक ज़ुबान सां ख़ुशख़बरी ॾे। हाणे अचो त क़ुरान पाक जी हिक हिक आयत ते थोरो मां तव्हां सां ॻाल्हायां त सभ खां पहिरियों आहे क़ुरान। छा आहे बाबा ॻाल्हायो, मौला मदीने पाड़ पटे छा वा। हाणे सलात पढ़ क़ुरान ॿुधंदो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मां चुप थो थियां, तव्हां सलात पढ़ो। सल्लल्लाहु तव्हां त माशाअल्लाह पोइ बि फ़ाइदे में हो, घाटे में केरु बि कोन्हे। हिते साम्हूं वेठा इन खां ॿीणी जमायत वारी मस्जिद में वेठी आहे, पर छा कयूं, जाइ कान्हे। पोइ इन जे करे सहूलत हुननि खे टीवी ते ओॾे ॾेखारियूं था। सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान कहजो आजो अल्लाह जो चो, कुरान कलाम कहजो। हेॾां वारा बि इरशाद फरमायो लखे जानवर था जंगल में गुज़ारन, नकी समर तन सां नकी बाहे बार कसुर जो उथी बह जो साईं संभारे। असुर जो उथी बह जो साईं संभारे। लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 जो 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 सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। तमाम अल्लाह जे वलियन के मञण वारो आ जेको आ उहो हथ मथे करे। जेको भिट जे घोट अब्दुल लतीफ के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको कलंदर साईं के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत मखदूम सरवर नूह के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारे जवान के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत सोने सुल्तानुल औलिया के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत शेर मुस्तफा सोने सुल्तानुल वाइज़ीन के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत सूर्य सरदार सिबगतुल्लाह शाह के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको छट वारे के मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको मुझे मुर्शिद इमामुल आरिफीन पी सही रोज़े धनी रब रखे मञे सो चवे सुभान अल्लाह। जेको हजरत पीरन जे पीर महबूब सुबहानी दिल पर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी के मञे सो चवे सुभान अल्लाह। अबा मुर्शिदन वारा हो
बेपीरा कौन आयो? अल्लाह तबारक व तआला मुर्शिद अता फरमाया, कामिल मुर्शिद अता फरमाया। वो मुर्शिदन तोखे मुखे अल्लाह अल्लाह चवण सेखारियो आ। या यो में जो गुमान आ पक्का था जो न ताके अल्लाह अल्लाह चवण अचे थो न पो चओ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो वाह। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। मिट्टिया मां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो। मिट्टिया मां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो। फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो। फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो। जमीन जे तख्ते ते नबी कहे उमाड़िया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। हाणे हिकु दफ़ो नारो हणाईंदो माए पोइ उन खां पोइ अॻिते क़ुरान मूंखे पढ़णो आहे, घणो कुझु ॿुधाइणो आहे तोखे। चओ ज़ोर सां पंज तन पाको। चओ चओ पंज तन पाको ज़ोर सां आवाज़ कोन आयो, हथ ॿई मथे हुजो। पंज तन मां तो चवां पंज तन तूं चओ पंज तन वरी चओ पंज तन वरी चओ पंज तन। हाणे चओ हक़ चार यार वरी ॿियो दफ़ो वरी टियों दफ़ो। हाणे अचो त क़ुरान पाक खां पुछूं इहो छो चवरायो, इहो छाजे करे चवरायो, इहो इन जे करे चवरायो। अॻिते क़ुरान पाक जी आयत खोले करे तोखे ॿुधाईंदुसि। अदा हिकिड़ा असहाबन में खुटा, हिकिड़ा मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते अची खुटा, हिकिड़ा अची करे अहल बैतन ते खुटा, हिकिड़ा असहाबन ते खुटा। यानी हिकिड़नि अहल बैतन खे मञियो, असहाबन खे कोन मञियो, हिकिड़नि असहाबन खे मञियो, अहल बैतन खे कोन मञियो। हिकिड़नि दवाऊं कयूं, कई कहिड़ियूं दवाऊं कयूं, कई कहिड़ियूं दवाऊं कयूं। पर ख़ुदा जो कसम आहे असां कादिरनि खे, असां चिश्तियुनि खे, असां नक्शबंदियुनि खे, असां सोहरवर्दियुनि खे, असां हक़ चार यार वारनि खे, असां अहल बैत खे मञण वारनि खे, असां पंज तन पाक वारनि खे अल्लाह असहाबन जो बि दामन अता फरमायो त अहल बैत जो बि दामन अता फरमायो आहे। यो इन जे करे चवरायो मां अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ ईमान वारो इस्ताईनु बिस्सब्र वस्सलाह। रब फरमायो मदद वठो, मदद वठो, बुध जा मदद वठो, मदद वठो, मदद वठो, मदद वठो। कंहिंखां नमाज खां ऐं सब्र खां। मां असुल मौजू ते इंदुसि आस्ते आस्ते ॾाकण जीअं चढ़बी आहे न, पर थोरो अखर थो पुछांव जीअं बसि तकड़ो तकड़ो ॻाल्हि खुटाईंदा हलो। अबा निमाज़ ऐं सब्र अमल आहिनि या निमाज़ ऐं सब्र अल्लाह खालिक हन छा, यानी रब त नाहे न निमाज़। सब सलाह करे ॿुधायो निमाज़ मला सब्र अमला ईअं निमाज़ शुरू थींदी आहे, इंसान वज़ू कंदो आहे, मुहड़ काबतुल्लाह ॾे कंदो आहे, ज़ुहर जो टाइम आहे, फजर जो टाइम आहे, असर जो टाइम आहे, मगरिब जो टाइम आहे, इशा जो टाइम आहे। निमाज़ अदा कंदो आहे। क़ुरान में रब ज़ुल जलाल हुकुम फरमायो आहे अदा निमाज़ रब नाहे बल्कि निमाज़ मखलूक वा, यानी अमल वा इंसान पढ़ंदो
हुआ यो अमल हुआ खालिक नाहे खालिक नाहे सब्र ब अमला तू माजे नफ्स के कहीं कम खां रोकींदो हां थोड़ो गौर कजा कुरान पाक के समझ जा कुरान पाक ते तवज्जो फरमाए जा मानू चवन था अबा जे को रब खां सवा खां मदद घुरणो हराम हुआ चवन था अदा तवा मुस्तफा करीम खां मदद घुरो था इहो गलत था कयो छो त मुस्तफा खालिक नाहे मुस्तफा मखलूक वा पो तवा हबीब अकरम खां मदद कीअं था घुरो मां कुरान पाक जी इन आयत गौर कयो आ कुरान पाक जी आयत चवे थी नमाज खां मदद वठो ऐं नमाज मुझे महबूब मदीने वारे जे दर ता मिली आ अल्लाह ताला फरमायो आ सब्र खां मदद वठो ऐं सब्र जो हुक्म महबूब जे दर ता मिलियो आ अदा जे कदे कुरान हुक्म फरमायो आ त नमाज खां मदद वठण जाइज़ आ सब्र खां मदद वठण जाइज़ आ त मिठे मोहम्मद करीम खां भी मदद वठण कुरान जे मुताबिक जाइज़ आ अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार दम दस्तगीर ढेर पागारा मुझा भाव अजीज मां तो खां पुछां तो नमाज अल्लाह तक कान्हे न गलाए मौला मदीने वठी नी नमाज अल्लाह हो नाहे सब्र ब अल्लाह हो नाहे कुरान पढ़ते हैं अले केड़ी कुंड में वेही पड़ी खबरदार ही इबरत पढ़ी हुंदई अवामी आवाज पढ़ी हुंदई कावश अखबार पढ़ी हुंदई यार मां नथो समझा चथर मुंजो शान नाहे टोक करण मुंजो मनसब नाहे नको तोखे सुए टोक मां त घणी तुंजो पेशमा मुझको रुतबे वारो माण्हू कोन आहे आम माण्हू पर कम अज कम पेशमामी जो त माखे टाइटल आहे न त माखे चथर कान थी जुगाए पर दलील सां कुरान मां गाल करण मुंजो हक तो कुरान चवे नमाज खां मदद वठो सब्र खां मदद वठो जे हराम हुजन हा त पो अल्लाह ये त गैरुल्लाह न अल्लाह द कोन जो तू गैरुल्लाह जी रट लगाई आ तोके खबर ही काने त हबीबुल्लाह गैरुल्लाह न हुंदो मुझो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबुल्लाह या छाए चो छाए कौन था चवन हबीबुल्लाह अल्लाह जो महबूब बस हाणे एतरी गाल समझाणी है अगते हलो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन हाणे अगेन लफ्ज़न ते था अचूं सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान कलाम अल्लाह जो पर अल्लाह इहो चवरायो कहीं खां जो मदीने वारे भी रख अवल कुरान कहीं पढ़ी बुधायो केड़ी जुबान वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे वो जुबान जिसको सब की कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा रहमत पे लाखों सलाम शम्मे बज़ में हिदायत पे लाखों सलाम
इलाहल आलमीन तो चवरायो वला तक़ूलू लिमन युक़तलो अदा जेको कुरान ॿुधण चाहे सो सुभान अल्लाह चवे ॾोहीड़ा वञी ॿियनि खां ॿुधजां छा आखा कुकड़ी कूची तुसां दाणे न चुगो हाणे अलबैत जो शान इहो पाण खां कोन थींदो अवला कुरान पोवा हबीब जी हदीस पोवा मुझे महबूब जे बचड़न जो जेको शान उन हदीस मां साबित वा उहो पियो बयान कबो अबा अहल बैत सां मोहब्बत शरई या गैर शरई गलायो कभी उहा कयूं था कभी उहा जेका महबूब दसिया हथ जी कान ठाई भी वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह कुरान जा राज समझो इलाहल आलमीन चऊं नथा भला जुबान सां भला दिल में भायूं था कदें कदें थींदो आ कदें छा ज़मानो सॼो बिस्मिल्लाह 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 ये कंदो इंदो हितों को तिरियूं हणंदो तू हुत बीठो आहीं हेठो छोटो थींदो इंदो ई अची तुझे पेरन ते मिलंदो ज़बान सां तो चवे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पर दिल हुन जी में गड़बड़ अचे तो मौक़ियो ॾे त अहिड़ी छुरी ठोकियां जो चुरी न सके इन जो मतलब ज़ाहिर में हिकु आ अंदर ॿियो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अक्सर चवे हिकु ॻाल्हि मञी वला तक़ूलू चओ न इलाहल आलमीन भला शहीदन खे मोवल चऊं नथा भला दिल में भायूं त मोवल तो चमण जे मथा पाबंदी हैया अल्लाह ताला दी कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई अल्लाह ताला फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह ताला फरमायो तव्हां खे रुगो चवण खां कोन झलियो अथव बल्कि दिल में भाइण खां बि मनो थो फरमाया मुंहिंजा भाउ अज़ीज़ हुते रुगो चवण जी ॻाल्हि ही ऐं हुते फरमायो वियो त इन्हनि खे मोमल न भाइजो तव्हां खे इन जो शऊर न आहे पर हिते वहम वधी वियो जिथे वहम वधंदो आहे उते ताक़ीद जो दर्जो वरी इज़ाफ़ो थी वेंदो आहे अल्लाह फरमायो रुगो इहे ज़िंदह कोन अथव बल्कि मां रब फरमाया थो रब इन्हनि खे रिज़्क़ बि अता कंदो आहे शहीद रब वट रिज़्क़ वापराईंदा आहिनि वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ बल्कि इहे जेरा अथव बल्कि इहे ज़िंदा अथव वलाकिन ला तशऊरून तोखे अक़ुल कोन्हे छो त इंसान जो अक़ुल नाक़िस अब इंसान जो अक़ुल नाक़िस या कामिल सलाह कयो नाक़िस दलील कदे ता वींदा हो रस्ते सां कराची पिया वञो गाड़ी में वेठा हो परे खां ॾिठो जबल ॾिठो त ओहे बीठो आहे जबल ओहे साम्हूं पर जीअं जीअं वेझा वींदा वींदव त ख़बर पवंदव वञ हे त को 50 किलोमीटर परे ईअं थींदो थो इन जो मतलब तुझी अख नाक़िस आहे धोखो खाई अकुल बि नाक़िस वॾा कम त छॾ घर में ई कॾहिं को मामलो थी पए त माण्हू खे सम्झ में न ईंदी आहे त फ़ैसिलो छा कयो इहो बि दलील आहे त अकुल नाक़िस ॿुधण बि नाक़िस आहे छो त परे जा आवाज़ इंसान नथो ॿुधी सघे वेझे जा आवाज़ ॿुधी सघे थो क़ब्रुनि में बि आवाज़ आहे उहो बि नथो ॿुधी सघे जे इंसान जो ॿुधणु कामिल हुजे हा त पोइ इंसान कुल जहान जा आवाज़ ॿुधे वॾो जेको आवाज़ थींदो आहे उहो आवाज़ इंसान जे कन ते पहिरों दफ़ो पवंदो आहे उन खां पोइ इंसान ॿोड़ो थी वेंदो आहे पोइ बाद वारा ठकावा उनखे ॿुधण में ईंदा ई कोन्हनि इहो बि हुनजे नाक़िस हुजण जो दलील आहे तुंहिंजा हथ नाक़िस तुंहिंजा पेर नाक़िस तुंहिंजो अकुल नाक़िस तुंहिंजो इल्मु नाक़िस कॾहिं कंहिं शइ जो अंदाज़ो हणंदो आहे त हेल मावारी बनी हेतिरा मण फुटी या हेतिरा मण कणक लाहींदी
उन जे उबतड़ थींदो आ तुझो अंदाज़ो भी गलत। अल्लाह तो फरमाए त मुझे कुरान के मुझे फरमान के मुझे हबीब जे फरमान के अकुल ते न तोर जा जी मां चयो थमाए जी मदीने वारो साईं चवई थो ई आमन्ना व सदकना कंदो वञ। तू ताई ना के घर में बबुटर तो जा वड़ी पवंद तो के समझ में कान ईंदी गाल त यार मां कया छा छा मसइलो हल कया। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वला किल्ला तशुरून। हाने चौथी आयत जेका छडी हम चयम त उहा ता के बुधाया तो हाने उहा वा अग्यो सलात पढ़ंदो हल त वा चौथी आयत पूरी के मौजू दे फिरी अचा सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सलात सा मोहब्बत ज़रूरिया। सलात सा मोहब्बत ना है तो वो इंसान कामिल मोमिन ना है। सलात ज़रूरिया उन सलात खां सवा चारो न है। दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुखन जा ॾींहं मोह जा घोट मदनी जियो जियो ओ असां आशिकां जी ईद थी वई। दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुखन जा ॾींहं मोह जा घोट मदनी जियो जियो तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा। अब महबूब बजाए बुत भगाया कौन भगा चो चो भजी पिया। तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा। अहिड़ी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही। अहिड़ी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही। वो तो हलियो ही मोह जा घोट मदनी जियो जियो। सब जाओ दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुखन जा ॾींहं मोह जा घोट अरबी जियो जियो। एॾे दिल छिकायूं थी वञे पर मौज़ू ॾे हलणो आहे। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। चौथी आयत वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ न जो तर्जुमो करे चुको आया। रब फरमायो इम्तिहान वठंदो मां ईंदो छो आहे इम्तिहान चो परखला चो चो छाला कौन था चवा छाला परखला परख पवंदी ख़बर पवंदी। सदाई हलवो सदाई जलवो सदाई पोड़ सदा पुलाव त हर को गड पर कुरान छा तो 29 तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर।
टीहों सी पारो आ सूरत तबारक वा लेके सूरतुल मुल्क चयो वेंदो आ अल्लाह ताला खां असां जण त सवाल कयो इलाहल आलमीन इहो मौत तो छो पैदा फरमायो इहो इम्तिहान तो छो पैदा फरमायो अल्लाह फरमायो यबलुवकुम जी रब तमा के परखे रब के खबर आवा पर तमा के ज़ाहिर करे कूड़ा ज़ाहिर थिया सच्चा ज़ाहिर थिया जेके सच्चा सुन्नी हन उहे ज़ाहिर थिया केर असहाब के गाल्हाइन था उहे बि परख जा उहे बि ज़ाहिर थिया केर अहल बैत के गाल्हाइन था उहे बि ज़ाहिर थिया ऐं केर उहे आहिन जेके हक चार यार के बि मञीदा हन त पंजतन पाक के बि मञीदा हन छो त इहो बि अमल आहे न मोहब्बत इहो बि अमल आहे लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला केरु आहे जेको महबूब खे पाण जहिड़ो चवे थो केरु चवे थो त हबीब खे भित जे पुठियां जी ख़बर नाहे इहो बि ज़ाहिर थिए ऐं उहो केरु आहे जेको चवे थो मुंहिंजे महबूब जहिड़ो न को थियो आहे न को थींदो न को ॼाओ आहे न को ॼमंदो ये अमल हन जीअं ज़ाहिर थियनि जीअं परख थिए उहे केर हन जेके चवंदा आहिनि ओ लॻी तुंहिंजी तार आ जन खे दुनिया में उहे दीवाना लॻी तुंहिंजी तार आ जन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर असहाबी पहिरियों नंबर प्यार में परवाना लगी तुंहिंजी तार आजन खे सुभान अल्लाह जोर सां जो हक चारिया इन जो मतलब है तव्हां रुगो चैन खे मञियो था रुगो चैन खे मञियो था ॿियनि खे कोन था मञियो तव्हां छा चयो जवाब सेखारिया समझाया जेको चवे तव्हां रुगो चओ था हक चार यार यानी चार यार हक ते इन मतलब बाकी थिया ना हक ते न न न पुछण वारे खां पुछ चो ॾे ख़बर पंज तन पाक खे मञींदो हां चवंदो हां मां मञियां थो ॾे ख़बर पंज तन पाक में केरु शामिल आहे चवंदो मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम हिकु मौला अली मुश्किल कुशा अम्मा खातून जन्नत टे इमाम हसन चार सुनो इमाम हुसैन पंज अदा इन्हनि खे छा चवंदा हुज़ूर सां ज़रब सां चओ पंज तन चो पंज तन मां पुछो मांस तू इन्हनि खे पंज तन पाक चवीं थो जी हा मां चवां थो मां चयो त ॾे ख़बर रुगो इहे तन पाक आहिनि या ॿिया बि के तन पाक आहिनि ॾे ख़बर इमाम ज़ैनुल आबिदीन खे पाक कोन थो मञी जी हाओ मञिया थो मां चयो त पोइ तो इन्हनि पंजनि में छो कोन ॻणियोसि ॾे ख़बर इमाम मुहम्मद बाक़िर खे तूं पाक कोन थो मञी जी मां मञिया थो पोइ मां चयो त पंजनि में तो छो कोन ॻणियोसि मां पुछो मांस हज़रत इमाम जाफर सादिक खे तूं पाक कोन थो मञी जी हाओ मञिया थो पोइ मां चयो तो इन्हनि पंजनि में शामिल छो कोन कयोसि इमाम मूसा काज़िम इमाम अली रज़ा इमाम हसन मुसन्ना हज़रत इमाम हसन महज़ हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह हज़रत मुहियुद्दीन महबूब सुबहानी अब्दुल कादिर जिलानी दे खबर जी हाओ पाक त आहे ॿुध जा जवाब जी हाओ पाक त आहे पर मां गणिया इन जे करे न इन में शामिल कोन कयम जो मां वदन जा नाला खया पंजन वदन जा नाला खया त ॿिया ऑटोमेटिक उन में शामिल थी विया मां चयो त मुंहिंजो बि जवाब ही आहे जॾहिं मां चवंदो आहियां हक चार यार त इन जो इहो मतलब कोन्हे त ॿिया ना हक ते हन मां चइनि वदन जा नाला खया लश्कर जा सिपाही पाण ई पाण इन में गॾु शामिल थी विया इं कदे बि न हूंदो आहे त हिक शइ जो नालो खण त ॼण ॿी जी नफ़ी थी वई आहे या नफ़ी कान हूंदी आहे या बेवकूफ़ी आहे इहो वहम आहे पोइ चओ ओ लॻी तुंहिंजे तार जन खे दुनिया में उहे दीवाना
लगी तुझी तार जन के दुनिया में उहे दीवाना असहाबी मस्जिद वारा दाम जो असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार जन के यूसुफ यार हुई हिकड़ी जुले खां हैरान यूसुफ यार हुई हिकड़ी जुले खां हैरान पर मदनी मुल्क चरियो मदनी मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार जन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार जन के मुझा भाव अजीज अजो के प्रोग्राम जो उन्वान छाहे चो मकामे अहल बैत चो चो छाहे मकामे चो मकामे अहल बैत जे इज्जत ते अहल बैत जे नामूस ते अहल बैत जे शान ते क़यामत ताईं सिंध में अहले सुन्नत व जमात जे अंदर पहरेदार मुजाहिद दिलीर शीर आलिम मुफ्ती अल्लामा बुजुर्ग वली पैदा थींदा रहंदा अदा अहले सुन्नत जो दर्रो बंद थियणो ही कोने को मुंजा भाव अजीज अहल बैत जो मकाम बयान करण वारा ईंदा पिया पर खुदा जो कसम जेड़ो अहल बैत जे नामूस जी हिफाजत हिन शेर मुफ्ती अब्दुल रहीम कई एड़ो वरी केर बि कोन करे सघंदो खुदा पाक जो कसम हिक न ॿ न टे न चार न पंज न छह न सत न अठ न नव न को ॾह न को हिकु दर्जन न को ॿ दर्जन न को टे दर्जन खुदा पाक जो कसम 100 खां वधीक हथियारनि जे विच ते मुस्तफ़ा जे शेर जो वेहणो आहे ऐं वेही करे ॻाल्हाईंदो आहे ललकारींदो आहे अहल बैत जे दुश्मन खे ओ अहल बैत जा दुश्मनो अचो त हिन रोज़े वारे जे फ़कीर ॻाल्हाए ॾिसो मां तव्हांखे क़ुरान मां बि साबित करे ॾींदुसि हदीस मां बि साबित करे ॾींदुसि सुहिणो हसन ऐं हुसैन अहल बैत आहिनि अदा यो शान अहल बैत जो हलंदो रहंदो चो अहल बैत जो शान हलंदो रहंदो हर जवान जो पंहिंजो हिस्सो आहे हर हिक खे अल्लाह ताला पाण नसीब कयो आहे उन जो मक़ाम आहे अदा पुट त अमड़ ॼणींदी आहे पर यार भाग अमड़ कान ॾींदी आहे जहिड़ो भाग तुंहिंजे मुंहिंजे उस्ताद सोणे अब्दुल रहीम जो अहिड़ो भाग शल कजो ईअं आहे या न असांखे त हिन जो इक़रार असांखे हिन जो इक़रार ऐं असीं चऊं था तव्हां बि चओ था सुहिणो शेरे मुस्तफ़ा जो ज़िंदाबाद चओ यार चओ मक़ाम में अहल बैत सां मोहब्बत कयो था सब कयो था दिलों कयो था या मथो अल्लाह इन अहल बैत सां मोहब्बत सुनी न कंदो त बाक़ी मवाली कंदो सुनी कंदो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर नजम है और ना ओ है इतरत रसूलुल्लाह की इहो अहले
सुन्नत व जमात जो अकीदो आ त मुंहिंजे महबूब जा असहाब सितारा हन आसमान जा ऐं महबूब जा अहल बैत बेड़ी वांगुर हन छो त हबीब फरमायो आ ऐं असां अहले सुन्नत वारा चढ़ियल अहल बैत वारी बेड़ी में हूं पर बेड़ीअ खे हलण लाइ राह खपंदी आ रस्तो खपंदो आ समुंड जा जेके रस्ता हन उहे सुञापबा कीअं हन उहे सितारनि खे ॾिसी करे सुञापबा हन असां अहल बैत जी बेड़ीअ में सवार आहियूं ऐं असहाबन वारे तग में दीद वा मंज़िल कॾहिं इंशाअल्लाह परे थींदी कोन हली करे महबूब सां गॾु जन्नत जा नज़ारा कंदासीं अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर नजम है और नाओ है इतरत रसूलुल्लाह की सुबह तैबा में हुई बटता है बड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का सुभान अल्लाह मां हबीब जे घराणे जी केड़ी गाल कया अचा तो कुरान दे पर थोड़ो अच विच ते हां सुभान अल्लाह आए अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब उर्दू समझ में ईंदी अथव नाराज़ न थियो अब मेरी निगाहों में तो हाणे अख के केर वणे अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में ये तूर से कहती है अभी तक शब मेराज सुभान अल्लाह थोड़ो समझे तो अॼु ताईं जॾहिं खां मेराज थियो हबीब जो तॾहिं खां वठी करे अॼु ताईं वो तूर सीना वारे जबल खे मेराज वारी रात अॼु ताईं हीअ ॻाल्हि चवंदी अथसि तूर अल्लाह साईं तव्हांखे बि ॾेखारे मूंखे त अल्लाह हाणे त उहे दफ़ा बि यादि कोन्हनि त घणा दफ़ा चढ़ियो हुउसि उन कोहे तूर ते चढ़ियो हुउसि अल्हम्दुलिल्लाह उते निमाज़ बि मां अदा कराई आहे हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न हाणे चवण दफ़ा बि विसरी आहे वक़्तु बि काफ़ी थी वियो 2015 में वापसि आयासीं 10 साल गुज़री विया ॻण बात यादि अची वेंदा माना इलाही दफ़ा ख़ुदा पाक जो कसम आहे ख़ुदा पाक जो कसम आहे तोखे छा अर्ज़ु कयां उहो आशिक़नि जी ॿोली त ॿुध न आशिक़ चवनि था अॼु ताईं चटा भेटी हले पई तूर ते भी मूसा जा कदम लगल न कहीं जेड़े तेड़े जा कोन उते रब जी तजल्ली जो मज़हरा पर उनखे शब मेराज थी चवे रात मेराज ये तूर से कहती है अभी तक शब मेराज सरकार का जलवा है सरकार का जलवा है तमाशा नहीं कोई
सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई अब मेरी निगाहों में, जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। सुभान अल्लाह। ये मक्का में अहल बैत चौ चौ अहल बैत जिंदाबाद, चौ चौ अहल बैत पर अहल बैत आहिन केड़ा माम चो अहल बैत, तां चो अहल बैत, साईं मुफ्ती साहब चो अहल बैत, अल्लाह चो अहल बैत, फलाणे चो अहल बैत फलाणे। ऐं तहां थोड़ी हिकिड़ी चुक बि कयो था, चुक इहा था कयो त तव्हां पढ़ो घटि था। किताब सां ताल्लुक़ हणो, सुन्नत जमायत वारो जेके अॼु आया हो आलिमन खे कोन थो चवां, तव्हांखे मां ॿाहां ॿधी अर्ज़ थो, हे मुंहिंजूं ॿाहूं ॾिसो, पढ़ो न त सुभाणे तव्हां मूं को अलाह न करे पैदा थींदो चवंदो मौलवी न असांखे कुझु ॿुधायो ई कोन, मौलवी असांखे ॿुधाईंदी कोन, नेट खां इल्मु पढ़ंदो पुट तुंहिंजो तूं सुनी। खुदा पाक जो कसम हुआ अच त तोखे क़ुरान ॿुधायां त अहल बैत केर आहिनि, पोइ तूं पढ़ी कोन थो, पोइ तुंहिंजे कन ते ॻाल्हि पुॼे थी अहल बैत, तूं चईं थो त रुगो 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 मुंहिंजे महबूब जा बचड़ा, बसि हिते ब्रेक हयूं बीठो आहे। न क़ुरान खां था पुछूं, क़ुरान खां। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, 22हों सिपारो आहे, क़ुरान मुंहिंजे आॾो आहे, हाफ़िज़ सबूरा वेठल आहियां, मां बि क़ुरान पाक जो हाफ़िज़ आहियां, पारो पन्नो क़ुरान पाक जो खोलींदो वञा, यानी 22हें सिपारे जो उन जी पहिरीं आयत मुबारक जेका उन पहिरीं आयत मुबारक खे छॾे करे जेका उन खां पोइ सूरत अहज़ाब जी आयत वा, उन में अल्लाह ताला फरमायो आहे, या निसाअ अन्नबिय्य लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए इन इत्तक़ैतुन्न फला तख़दअन बिलक़ौल फयत्मअल्लज़ी फी क़ल्बिही मरद वक़ुल्न क़ौलन मअरूफा वक़र्न फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वअक़िमन सलात व आतीना ज़कात व अतिअना अल्लाह व रसूलहु इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ज़ोर सां सुभान अल्लाह। अहल बैत जी ॻाल्हि हाणे शुरू कई अथऊं। अल्लाह ताला फरमायो आहे, ऐ मुंहिंजे महबूब जूं घर वारियो, मुंहिंजे महबूब जूं घर वारियो, ऐ मुंहिंजे महबूब जूं घर वारियो। मां चयो न त क़ुरान माण्हू नथा पढ़नि, अल्लाह से फरमायो आहे, लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए, अदा कलमो त भर चो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आया, निसाअन नबिय्य लस्तुन्न 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 कअहदिम मिनन निसाए, ऐ मुझे महबूब जा पाक घर वारो, यानी औरतूं महबूब जूं ज़ालूं महबूब जूं कुंवारियूं। अल्लाह फरमायो, पूरे जहान जूं औरतूं हिकड़े पासे तव्हां मंझां कंहिं हिक जहिड़ियूं बि नथियूं थी सघनि। अल्लाह तव्हांजो शान बुलंद कयो आहे। लस्तुन्न तव्हां न आहियो कअहदिम मिनन निसाए, कंहिं आम औरत जहिड़ियूं। अदा हेॾा ने क़ुरान जंहिं महबूब जी घर वारनि जहिड़ी का बि औरत बराबर नथी थी सघे,
कुरान सूरत अहज़ाब पो मञणो पवंदुई त उन घोट मुहम्मद जे बराबर बि केरु कोन थो थी सघे ते महबूब जे कुंवार जड़ो केरु नाहे का औरत ओड़ी नाहे त हबीब जड़ो बि केरु कोने अल्लाह ताला फरमायो ऐ मुझे महबूब जूं घर वारियो मां अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो फरमाया त तव्हां जेके आयो कंहिं जहिड़ियूं बि कोन आयो जेकॾहिं तव्हां तक़वा इख्तियार कयो पोइ नरम नरम न ॻाल्हाईंदियूं कयो मतां उहो माण्हू जंहिंजे दिलि में मर्ज़ आहे उनखे का लालच थी पवे सदा सोणियूं अॻे ई ॻाल्हाईंदियूं आहियो वरी बि भलो भलो ॻाल्हाईंदियूं कयो वकर नफ़ी बुयूत कुन्नाई पंहिंजनि घरनि में वेहो जेके महबूब मदीने वारे तव्हां खे घरड़ा ता फरमाया जाहिलियत ऊला परी जाहिलियत वांगुरु ॿाहिरि न निकिरो व अक़िमन सलात नमाज़ क़ाइम कयो ऐं आतीन ज़कात ज़कात अदा कयो अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयो अल्लाह ताला खिताब फरमायो मुंहिंजे महबूब जे घर वारे खे हाणे अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु बेशक अल्लाह इरादो फरमायो अल्लाह इरादो फरमायो लियुदहिब अन्कुमुर रिजस अहलल बैत ऐ घर वारो अल्लाह इहो इरादो कयो जो तव्हां खां पलीतीअ खे दूर करे ऐं तव्हां खे पाक ऐं साफ़ बणाए छॾे हाणे कुरान पाक जूं आयतूं नाज़िल थियूं हन कंहिंजे लाइ जो महबूब जी घर वारे न लाइ चो कंहिंजे लाइ ज़ोर सां महबूब जे नथो ॿुधां आवाज़ कोन थो अचे अंग वॾो थो महबूब जे घर वारनि जे लाइ कुरान पाक जी आयत पढ़ियमि पर अदा असां खोटा कोन आहियूं अल्हम्दुलिल्लाह न को टुंडा हूं न को मंडा हूं न को काना हूं अल्लाह अखिन जो नूर अता फरमायो या ॻाल्हि एतिरी नाहे अञा बि अॻिते ॻाल्हि आहे हाणे हिकिड़ा अहिड़ा माण्हू त या क़ुरान जी रोशनी में ॻाल्हि तव्हांखे सम्झाइणी हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके इतबी रहिया ज्यों कुरान जी आयत लथी ही महबूब जे घर वारनि लाइ लिहाज़ा अहल बैत रुगो उहे बस ॿिया न असां चयो त इन जो मतिलबु आहे तो जो कम आहे ला तक़रबु सलात वारो ला तक़रबु सलात ला तक़रबु सलात ला तक़रबु सलात निमाज़ जे वेझो न वञो निमाज़ जे वेझो न वञो अॻिते बि त पढ़ो व अंतुम सुकारा जॾहिं नशे में हुजो तॾहिं नशे जी हालत में निमाज़ न पढ़जो अॻिते जी आखे असादा इतबार इतलाई बस बाबा अॻिते कोन हलसो इनखे चओ त तूं बि खुटल हां जेको रुगो 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 ईअं चवे त महबूब जूं घर वारियूं ई शामिल आहिनि ॿियो केरु शामिल न आहे अज त तोखे सुन्नी थो ॿुधाए त ॿिया केरु केरु शामिल आहिनि वो तोखे खोटी ॻाल्हि कंदो वो तोसां लिकाए ॻाल्हि कंदो हाणे सलात पढ़ंदो हल त बस इहा आयत पूरी कंदुसि त सोणे हुसैन जो शान तोखे पाण ई सम्झ में अची वेंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद इएं पढ़ो जड़ महबूब मदीने वारो पाण ॿुधेव पियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जड़ी वाला कुरान पाक जी आयत नाज़िल थी हबीब ते वही ईंदो हो वही जो सुभान अल्लाह जेॾी महिल वही नाज़िल थींदो हो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जेका कैफ़ियत मुबारकान उहा तब्दील थी वेंदी अॻे ई चेहरो गुल गुलाब सुभान अल्लाह वरी मथां वही जी जेॾी महिल कैफ़ियत तारी थींदी त महबूब खे पघर असाब सगोरा वेठल हूंदा असाब सगोरा परे थी वेंदा चुप करे महसूस करे वेंदा या आयतूं इहे आयतूं जेॾी महिल नाज़िल थियूं त महबूब हुया पंहिंजी पाक घर वारी बीबी उम्मे सलमा जे घर
जड़ी मतलब कुरान पाक जी आयत या नाजुल थी त सैयदा उम्मे सलमा समझी वई त हाणे वही मुकम्मल थी वई। हबीब के अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील आयो अल्लाह जो वही हो। हबीब फरमाया या रसूल अल्लाह अल्लाह छा फरमायो केड़ो हुक्म। अल्लाह जे हबीब फरमायो मुबारक हुजे तोखे ऐं तुंहिंजी साहेड़िन खे अल्लाह तहां जे शान में कुरान जूं आयतूं नाज़िल फरमायूं। पहा जमाना चवंदुसि साहेड़ माना बीबी उम्मे सलमा जो ॿियूं साहेड़ियूं आहिनि महबूब जा ॿिया घर। ऐ उम्मे सलमा अल्लाह ताला तहां जे शान में कुरान जो आयतूं नाज़िल फरमायूं। बीबी उम्मे सलमा ॼण त अर्ज़ कयो ए तफसीरी लफ्ज़हन तफसीरी ऐं तशरीही लफ्ज़हन तशरीही ॼण त बीबी उम्मे सलमा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं इजाज़त हुजे त वञा आयशा खे वञी करे ॿुधाया, वञा वञी करे हफ्सा खे ॿुधाया, वञी करे बीबी जुवेरिया के बुधाया, वनी करे ज़ैनब के बुधाया, बिन के बुधाया। अल्लाह जे हबीब फरमायो इहो कम तो जो कोन आहे पर तोखे हिकड़ो हुकुम तो फरमाया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लब्बैक। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ उम्मे सलमा वनी करे अली के सद करे वनी करे खातून जन्नत के सदया, वनी करे हजरत हसन के सदया, वनी करे हजरत हुसैन के सदया। बीबी उम्मे सलमा देर कान कईया सिद्धी हजरत सैयदा खातून जन्नत जे पाक घर दा आईया। जेड़ी मला उते पहुती त सैयदा खातून जन्नत पंहिंजे पाक घर में मौजूद हुआ। मौला अली मुश्किल कुशा उते मौजूद हुआ। मौला अली मुश्किल कुशा के हुक्म अर्ज कई कि बुला महबूब मदीने वारो सदे थो तवा के। हजरत अली देर कोन फरमाईया अर्ज कई अम्मा तहां अग्यां अग्यां हलो। अदा अली अजीब अम्मड़वा, अली अजीब अम्मड़वा छो त महबूब जी कुआरवा। हजरत अली अर्ज कयो अम्मा तवां अग्यां अग्यां हलो असां पुठियां हलूं था। हजरत अली करमल्लाहु वजहुल करीम तैयार थिया। बीबी उम्मे सलमा अग्यां वा पुठियां मौला अली मुश्किल कुशावा ऐं खातून जन्नत गॾुआ ऐं हसनैन करीमैन बि गॾुआ। हजरत भिट जे घोट अब्दुल लतीफ भिटाई जड़ी मल इहो मंज़र ॾिठो आहे चीके चा आयो काफिलो ओ जजो साथ धणी सरवाणो वार वढे वागो कया भवा हूंद पलाण ओ चिहड़ो पुठल पाण तिहड़ी सिट्रा साथ जी। अग्यां अग्यां अम्मा उम्मे सलमा वा हजरत अली करमल्लाहु वजहुल करीम हसनैन करीम ऐं अम्मा खातून जन्नत जड़ी मल हबीब वट पहुता त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम चादर मुबारक पंहिंजी विछायूं हेठां जीअं विछाइबो आहे। हबीब चादर विछायूं वेठा हुया जीअं जो मुंहिंजे महबूब इन नूरी काफ़िले खे ॾिठो आहे। हबीब अकरम उहा चादर मुबारक पंहिंजी पंहिंजे आहिस्ता आहिस्ता हेठां खां कढी आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उहा चादर मुबारक महबूब अकरम पंहिंजनि हथनि मुबारकनि में हीअं झलिया। अल्लाह जे हबीब फरमायो आ ओ खातून जन्नत मुझे आडो वेह जीअं हे मुझे आडो कुरान पयो आ। ओ खातून जन्नत मुझे आडो वेह ऐं हसन खे मुझे सजे विहार ऐं हुसैन खे मुझे खबे पासे खां विहार ऐं अली तू पुठियां चादर में हथ विझी करे बीहो। हजरत हबीब अकरम ये चादर मुबारक सबने जे मथा झली ऐं अल्लाह जे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ ॼण त हथड़ा बुलंद फरमाया अरे जा आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इहा नजर पाका हबीब हथड़ा मथे करे फरमायो अल्लाहुम्मा
अहलो बैती व अहलो खासती इलाहल आलमीन मुझी घर वारन खे तो अहल बैत कुरान जो आयतूं नाज़िल करे सॼियो ऐ मुंहिंजा अल्लाह वरी मां मोहम्मद करीम तोखां दुआ घुरी करे हसन हुसैन ऐं खातून जन्नत ऐं अली खे बि अहल बैत में शामिल थो फरमाया। हिते मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाब ॾे पोइ अॻिते हलंदासीं। अबा अल्लाह अहल बैत में दाख़िल करे महबूब जे घर वारनि खे क़बूल थो कबूल है ना। आई महबूब मदीने वारो इन्हनि चैन तन्नन खे वरी पाण अहल बैत में शामिल करे कबूल अथव। भला मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजो इम्तिहान हाणे ॿे ख़बर ॿिन्हिनि में को फ़र्क़ु आहे अल्लाह जे दाख़िल करण में ऐं महबूब जे उन्हनि खे अहल बैत में दाख़िल करण में फ़र्क़ु आहे छा? न को बि फ़र्क़ु कोन्हे। अल्लाह जिन खे अहल बैत चयो ॼण त उनखे रसूलुल्लाह बि अहल बैत चयो ऐं जिन खे वरी रसूल पाक अहल बैत चयो ॼण त अल्लाह उन्हनि खे अहल बैत फरमायो। हाणे असां काणा कोन आहियूं, असां अंधा कोन आहियूं। चयो महबूब जूं घर वारियूं बि अहल बैत, इमाम हसन बि अहल बैत, इमाम हुसैन बि अहल बैत, सुहिणो अली बि अहल बैत, अम्मा खातून जन्नत बि अहल बैत। पर अञा ॻाल्हि खुटी कान्हे, अञा ॻाल्हि पूरी कान थी आहे। छो त महबूब जूं नियाणियूं घणियूं ॻाल्हायो। हाणे नालो खयुम खातून जन्नत जो त तुंहिंजे लेखे टे न आहिनि। न न न न खुटल कोन्हूं। महबूब जूं चारई नियाणियूं बि अहल बैत, महबूब जा सभु शहज़ादा बि अहल बैत, महबूब जा पुटड़ा बि अहल बैत। पर न न न अञा ॻाल्हि रहे थी। साईं अञा कीअं घणो कमु करे वई। हाओ हाओ तो जेकॾहिं मवालिन खां हवाला ॿुधा है न, जेकॾहिं तो ॿियनि खां ॿुधा त तुंहिंजी मर्ज़ी आहे। ये तो कुरान न ॿुधो आहे, जेकॾहिं तो हदीस न ॿुधी आहे त पोइ तुंहिंजो भाग आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब जी औलाद मां महबूब जो चाचो हजरत अब्बास जी औलाद बि अहल बैत में आ। हजरत जाफर जी औलाद बि अहल बैत में आ। हजरत अकील सोने जी औलाद बि अहल बैत में आ। ओ सुन्नी तोखे लख लख मुबारक हुजे, किॾां बि तुंहिंजो खातो खुटल कोन्हे। अहल बैत ॾांहुं बि पूरो आहे त असहाब ॾांहुं बि पूरो आहे। ये अथई अहल बैत, इहो थई मक़ाम अहल बैत। ए अहल बैत अहल बैत अहल बैत आहे छा? इहा तव्हांखे ॻाल्हि सम्झाइणी आहे। ऐं मां क़ुरान पाक मां ॻाल्हि कई आहे, ॿाहिरां मां का बि ॻाल्हि कान कई आहे। ऐं सुहिणो हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु त इन अहल बैत में ईअं वा ईअं वा ईअं वया ईअं वा जीअं गुलिस्तान में गुलाब जो गुल। सुभान अल्लाह। सलात पढ़ दो सोने हुसैन जी गाल क्या साहब हदीस में सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे जेको दिल सां पढ़े उनखे दुआ ॾियां। मुफ्ती साहब आमीन चवंदो त मदीने हलंदो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोने हुसैन जी मुस्तफा सां निस्बत वा छाए चओ 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 चवंदव त सम्झाईंदो मां। चओ निस्बत छाए? हे आ माई होॾां पई आहे मशीन, इन माइक खे हुन मशीन सां ॻंढण लाइ हीअ तार वा उन मशीन ऐं हिन माइक जे विच ते निस्बत ओही तार वा। निस्बत चइबो आहे ॿिनि शयुनि जे विच ते जेको तअल्लुक़ हूंदो आहे उन तअल्लुक़ खे निस्बत चइबो आहे। ऐं निस्बत ॿेड़ो पार कंदी आहे।
उहे माण्हू कूड़ था आणनि जेके चवनि था त तूं कादरी छो थो सदाए गैरुल्लाह ॾे निस्बत की ग़लत था चवनि। निस्बत वॾी शइ आहे, क़ुरान हदीस बुखारी जी अबू दाऊद जी हदीस आहे। अल्लाह जो हबीब जंगे तबूक खां वापस थिया, ॿुधायां या छॾियां साईं शाहपुर वारा टाइम जा ईअं पाबंद जीअं मुंडरीअ ते टिक, पर अॼु न। हा भले मथो खॼो पर अॼु न, अॼु अञा ॻाल्हाइणो आहे। चो सुभाणे सदाई सदाई टाइम जी पाबंद को असां अंग्रेज़नि जा पाबंद थोरो ई इश्क में करे थोरो वधाइबो पाए। सुभान अल्लाह। बुख त कान लगी अथव न ज़ोर सां सुभाणे, अञा शौक़ सां सुभाणे। तबूक वारी लड़ाई खां हबीब अकरम वापस आया, हिकिड़ी जगह ते पहुता। लफ़्ज़ मां पढ़ंदो हलां त जीअं तोखे सम्झ में अची वञे त मौली साहब पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कोन थो करे, बल्कि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस थो पढ़ा। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस तशरीफ़ वठी आया तबूक वारी लड़ाई। अन्नन्नास नज़लू मअ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्द समूद अल हिज्र फस्तक़ौ मिन बिरहा वअतजनु बिही फअमरहुम रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन युहरिकू मस्तक़ौ मिन बिरहा व अन यअलिफू अल इब्ल अल अजीन व अमरहुम अन यस्तक़ू मिन अल बि'r अल्लती कानत तरिदुहन नाक़त। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक वारी लड़ाई खां जेड़ी मल वापस आया त उन सरजमीन ते पुगा जेका सरजमीन हजरत सालिह अलैहि सलाम जे कौम वारी सरजमीन वा। हबीब जॾहिं उते पहुता, हबीब जा सहाब सगोरा उते हिकड़ा खूह हुया, उन्हनि खूहनि तां तकड़ो तकड़ो पानी भरियो, पानी भरे करे अटो पंहिंजो ॻोठूं त कुझु मानी खाऊं। हेॾा निहार हेॾा निहार हेॾा निहार, अल्लाह जो हबीब आया। मुस्तफ़ा पुछो हे पानी काथां भरियो आहे? अर्ज़ कयूं त क़िबला ओ ये फलाना खूह है। मुझे महबूब फरमायो इहो जेको अटो अथव गुथलो, इहो गुथलो अटो बि उछलियो, इनखे इस्तेमाल न कजो। या रसूल अल्लाह पीअण लाइ बि खलनि में पानी भरियो आहे। महबूब फरमायो इहो बि पानी हारियो। असहाब देर कोन कंदा हा, उन्हनि असहाबनि सबोरनि उहो पानी हारियो, अटो उछलियो, पुछियो कोन। थोरो अॻिते हलिया, हिकिड़ो खूह आयो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो हाणे हितां भरियो, पानी बि पियो, अटो बि ॻोयो। अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह फरलांग बि विच ते कोन्हे। ऐ मुंहिंजा महबूब अटो हिते बि ॻोठो से, ऐ मुंहिंजा हबीब खूह बुआ खूही बुआ ज़मीन साॻी आहे। अल्लाह जे हबीब फरमायो हो जेके खूह हुया उहे उन कौम जा हुया जंहिं कौम ते अज़ाब आयो हुयो। आयो त खूहनि ते कोन हो, आयो त माण्हुनि ते हुयो। अल्लाह जे हबीब फरमायो आहे इहे खूह उन कौम जा जंहिंजे मथां अज़ाब आयल हुयो। या रसूल अल्लाह बाक़ी ही खूह कहजो आहे? अल्लाह जे हबीब फरमायो हे खूह उन ॾाचीअ जो आहे जंहिं ॾाचीअ तां मुंहिंजे भाउ सालिह अलैहि सलाम वारी ॾाची पानी पीअंदी हुई। हे खूह न ॾाचीअ वारो आहे, इतां ॾाची पीअंदी हुई। अदा हेॾा निहार खूह साॻा, पानी साॻो, इलाइक़ो साॻो, पर पहिरनि खूहनि खे निस्बत अज़ाब वारनि सां ऐं ॿिए खूह खे निस्बत सोचजां थोरो। इते लफ़्ज़ महबूब छा फरमाया? हदीस पाक जा अबू दाऊद जा लफ़्ज़, इते हबीब लफ़्ज़ छा कानत तरिदुहन नाक़त। हबीब जो कॾहिं ईअं फरमाइनि हा त इते सालिह अची पीअंदो हो, इहे बि लफ़्ज़ कोन सुणो, सालिह वॾे मक़ाम वारो, पर हबीब ॻाल्हि कई त उहा ॾाची जंहिं ॾाचीअ जी निस्बत सालिह ॾे आहे, उन सालिह सोणे जी ॾाची हिन खूह मां पीअंदी, हिन खूह मां पानी पियो, इहो बरकत वारो आहे। निस्बत खां सवाइ कुझु कोन्हे। असां कहफ जो कुतो बि दर ते वेठो हो, अॼु ताईं क़ुरान में पिया पढ़ोसि। निस्बत निस्बत निस्बत। हज़रत अब्दुल्लाह इब्न मुबारक पैसा गॾु कई, जाम पैसा गॾु कई, छाजे लाइ? हज ते वञण।
अल्लाह से तहां सां खे अज कराए आमीन तो कोन था चओ साईं हाजी साहब वेठो आहे मुफ्ती साहब नूर नबी अज करे आयो आहे इन जी दुआ कबूल थींदी असां सब हज थे अज भी आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो नीणल जी फिटी वई हो तो हर याद पियो इश्क मारण बारिया मुत मग मदीन जसा रिया मुत मग मदीन जसा रिया घोड़ा घड़ियों की धारिया घोड़ा घड़ियों की घारिया जंखे रात रहबर याद पियो इंद्र नीणल जी फिटी वई हो तो हर याद पियो चो अॼु भी आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो इंद्र नीणल जी फिटी वई हो तो हर याद पियो बगदाद जो शहर हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक वडो आलिम पैसा गड्डू कई त हज बैतुल्ला जी सआदत ते वञा हजरत पाण पैसा गड्डू कया जेडी मल हज जो मौसम आयो हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक रहमतुल्लाह तआला अलैह सवारी वठण जे लाए बाजार में निकतो बाजार मां निकरंदे निहारे त हिकड़ो ढेर आ गंद जो उन गंद जे ढेर जे मथा कुकड़ मोवल कुकड़ मुर्दार पया हिकड़ी नंढड़ी छोकरी आ उहा उन खे खणे पई आलिम खे गैरत ईंदी आ त को हराम न खाए हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक उन औरत खे चयो आ उन नंढड़ीअ खे खबरदार हे मुर्दार वा इन मुर्दार खे तू छो थी खणी छा कंदी तू मुर्दार खाई करे हराम आ उन नंढड़ीअ चयोसि ओ अब्दुल्ला असां जे घर में 3 दिहाड़ा गुजरी वया असां गिरह बि कोन हयो आ ज़ंब बि कोन हयो आ ऐं तू पाण आलिम आ तोखे ख़बर वा जेडी मल मरण वारो मानू हुजे त उन जे लाइ यो हराम खाइण भी जरूरत में जायज वा अब्दुल्ला इब्ने मुबारक जे दिल ते गाल असर कयो जेके पैसा हज लाइ रखया कोई समूरा कढी उन न्याणीअ जे हवाले के जी असां हज पिया कंदासीं तू वनी खणी करे पंहिंजो गुज़र कर हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक पैसा छोकरी रवानी थी हज जो मौसम आयो हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक सभिनन खे ख़बर आ त अब्दुल्ला इब्ने मुबारक तैयारी कई ही हर को पुछेस पयो ओ अब्दुल्ला हले छो कोन थो जिंदा हाल कोने गाल बुधाई कोन के पर जेके हाजी हज ते वया हज जो मौसम गुजरंदो वयो हज जेडी मल पूरो थियो जेडी मल हाजी मोटिया मक्के खां मदीने पाक खां जेडी मल उन बगदाद में आया त केरु चवे पयो अब्दुल्ला इब्ने मुबारक के ओ अब्दुल्ला इब्ने मुबारक तोखे लख लख मुबारक होजे असां तोखे रोज़े पाक रसूल ते डिठो से ओ अब्दुल्ला इब्ने मुबारक असां तोखे अरफात जे मैदान में डिठो से ओ अब्दुल्ला इब्ने मुबारक असां तोखे अरफात में डिठो से असां तोखे मुज़दलिफे में डिठो से असां तोखे मिना में डिठो से हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक हैरान त मां त वयो ही कोन आया है केड़ो अब्दुल्ला या पर गाल कैसा कई कोन रात जो सुमण खाग में इची में गारो विधई अखिन मां पानी वहाए अल्लाह जे हबीब जी बारगाह में अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मानू टोकरो कन था अल्लाह सबब केड़ो आ सुमण खाग में हबीब अकरम खे वठी करे सद कई जे स्वाद ऐ साहिब सचा तो सा फजल फताह जो दे हो सब दानी अथई शाफिअत शाहद शाह जो लगो शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुजिदा जो हौसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और
कर गमगीन जो नूर नाफे नामवर दाल तो सातह धनी आगे गया एहसान ही जो उतई अफदे तो मुल्की दाद कर दैया नहीं तारीफ तो जी थो करे सारा सिफत सुबहानो ही चा सिफत तो जी कंदो आजिज अकुल इंसान ही अवसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो नूर नाफे नामवर चा की दुआ हबीब सनु दे थो गलाए ज़रबहनी चो हबीब दे थो चो चो हबीब ओ चंड्रोवा ओ चंड्रोवा ओ चंड्रोवा जेको भाई त शैतान के मुंहिंजे अमलन जी ख़बर पवे थी ऐं शैतान मूंखे निमाज़ में हा त शैतान के ख़बर पई आ त मुड़स निमाज़ में या निमाज़ फिटायास मतलब आ शैतान के ख़बर पई तुंहिंजे निमाज़ री तो चंड्रा तू शैतान जी ताकत वध थो वञे मोहम्मद मुस्तफ़ा जी ताकत न थो वञे पो तू शैतानी हा मोमिन न आहे असां चऊं था त हबीब के रब इल्म ॾिनो आहे अब्दुल्ला इब्न मुबारक जे गिचीअ में गारो परेशान हुआ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला इब्न मुबारक मुहद्दिस हक नबी कोने नूर नबी कोने फिलानो कोने अब्दुल्ला इब्न मुबारक उम्मत जो वडो आलिम वडो मुहद्दिस वडो वली हुआ गिचीअ में गारो विदाई बस अख सां लगंदी वई मुझे महबूब मेहरबानी फरमाईया हबीब तशरीफ वठी आया ओ अब्दुल्ला परेशान छो अर्द कई या रसूल अल्लाह मां त पैसा एकड़ी मिस्कीन औरत खे दई छड़िया होया या रसूल अल्लाह मां त हज कयो ही कोने अल्लाह जा हबीब मानू चवन था असा तोखे मक्के में डिठो असा तोखे मदीने में डिठो असा तोखे अरफात में डिठो असा तोखे मुज़दलिफे में डिठो असा तोखे रोज़े पाक रसूल ते डिठो या रसूल अल्लाह राज केड़ो अल्लाह जे हबीब फरमायो ओ अब्दुल्ला परेशान न थी मानू सच था अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां त बगदाद में मां त हज ते आयुस कोन हाने अल्लाह जे हबीब छा फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो ओ अब्दुल्ला फिलाणो दिहाड़ो फिलाणी तारीख तोखे याद आओ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद अल्लाह जे हबीब फरमायो तोखे खबर वा त फिलाणे ढेर ता हिकड़ी नंढड़ी छोकरड़ी मोवल कुकड़ खणी रही हुई आओ या रसूल अल्लाह मुखे याद अल्लाह जे हबीब फरमायो तो पो नखे हज वारा पैसा दई छया ऐ तो चयोस त हराम न खाओ हे पैसा वठी करे वनी पंजो गुजर कर आओ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हबीब फरमायो तोखे खबर कान हुई तो त इनखे मुसलमान समझी करे आम मदद कया पर तोखे मां मोहम्मद करीम बुधाया थो त या खातून जन्नत इमाम मोहम्मद करीम जे नस्ल मां सैयद यानी हुई उन जे घर में कुछ कोन हुयो जने तो उन जी खिदमत कई तमा अल्लाह जे बारगाह में अर्ज कयो इलाहल आलमीन अब्दुल्ला इब्न मुबारक मुझे अहल बैत जे अदब में पैजा पैसा हज वारा दई छया इलाहल आलमीन हाने अब्दुल्ला इब्न मुबारक जी जगह ते को मलाइक मोकिल जेको अब्दुल्ला इब्न मुबारक जी सूरत में हज करे ऐ उन जो सवाब अब्दुल्ला इब्न मुबारक के अता फरमाए जा हजरत अब्दुल्ला इब्न मुबारक अर्ज कयो या रसूल अल्लाह तमा जा थोड़ा वजो मेहरबानी अल्लाह जे हबीब फरमायो यो एक दफो न मां हाने सदा लाए दुआ घुरी छडिया क़यामत ताईं हर साल तुझे पारा इहो मलाइको हज पियो अदा कंदो रहंदो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारे दम दस्तगीर मुझा भाव अजीज यो निस्बत जो ख्याल हो न गलायो कोथा गलायो बोला मदीने मोकले वे हां भाई छा जो ख्याल हो
अब मां इते कुर्सी ते वेठो आ छाए चीसी पेशमामा पेशमामी छाए निस्बत कलमो छाए निस्बत हां सैयद छाए निस्बत मुजा भाव अजीज जे प्रिय जो पारो न सुञातो सो प्रिय के किथा सुञाणी दो मुजा भाव अजीज अल्लाह ताला इमाम आली मकाम के उहो मकाम अता फरमायो उहो मकाम अता फरमायो जो मोहम्मद मीर करीम पाण फरमाए बुखारी शाहिदा मुस्लिम शाहिदा इब्न माजा शाहिदा हबीब फरमाए इन दुनिया में मां मोहम्मद करीम जा जन्नती गुल या रसूल अल्लाह केड़ा हबीब फरमायो हिको हसन बियो हुसैन सुभान अल्लाह अन्या जोर सा माजे हाने हदीसों पढ़ंदो वञा ना तोखे वरी बियो जलसो खपे पकला कढाई बिया खपन मुखे मां तोखे रुगो उहे हदीसों पढ़ी बुधाया जेके असहाबन सगोरन रिवायत फरमा यार माफ कजो फिरके वारियत जी गाल मा ठुप पसंद न कंदो आया नको असा जो मुल्क मुतहम्मिल नको कुरान तो चवे नको हदीस थी चवे पर यार दलील जी गाल करण त मुजो हक आ न अजायूं गालियूं अजायूं खबरूं मटाकूं ठका वठन कोन था जे असहाबन सगोरन महबूब जे बचड़न जो शान लिकायो जो अदा वेचारड़ा माजरत सा तू तो वुजू भी कोन करे सगंदो आही तुझे त बात मा करे भंगवा करे चरसा करे अफीमा भाईड़ा तू पंजे हद जे अंदर रहो तो भलो आ अच फकीर वट तो के बुखारी खोले बुधाया त अबू बकर छा थो चवे पुछी बुधाए त उमर साईं छा थो चवे पुछी बुधाए त बा मां हक नबी पे अल बैत जो शान बुधाए त हक नबी के कन्न में के फूक जी थोड़ी दी दिया किताब पढ़या था न उन किताबन में अल बैत जे मकाम वारियूं हदीसों आई उनन जी रिवायत करण वारो बियो केर कोने मुझे महबूब जा सहाबन सलात पढ़ दे के बुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह दिल सा पढ़ दिल सा बस आखिरी 5 मिनट सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत उमर मिंबरते या मिंबरते उमर सोनो कन्नुंदे तू सोन शान हजरत उमर बकरी को चरवाया रले नहल अन्या तई कबर विच पे कब दे कबर अतुल देख नौशेर हैरान है फख्र कुल रसूलां दा वदा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूलां दा वदा शान है सुनो उमर मिंबर ते वेठो आ सुनो इमाम हुसैन नंढड़ो आ जो सुभान अल्लाह हजरत इमाम हुसैन हलंदो आयो आ हजरत सुनो उमर फारूक मिंबर ते वेठो आ हजरत सुनो हुसैन सामो आयो फरमाए इंजिल अन मिंबर अबी मुझे बाबे नाने जे मिंबर ता लह सुभान अल्लाह अनपढ़ियन खां गालियों ॿुधंदव त रुगो फितनो अनपढ़ियन खां ॿुधंदव हवाई ख़बरूं आखे तबरी आख्या आखे इब्ने खल्दून आख्या सी आखे फिलानी दनी तारीख आख्या मैं आख्या छद तबरी को छद इब्ने खल्दून को वठ कुरान अब कुरान खां पुछ न अनपढ़ियूं गालियों अधूरियूं गालियों फितने फसाद जो न कयो कुरान पढ़ो हजरत हुसैन इंजिल अन मिंबर अबी मुझे बाबे मुझे नाने जे मिंबर ता लह आई वरी अगियो लगियो वजलिस अला मिंबर अबीक ओ उमर
पंहिंजे पीउ जे मिंबर ते वञी वियो अबा जे कॾहिं झेड़ो हुजे हा उमर ख़लीफ़ो आहे ना हक़ बि नाहे हक़ जो ख़लीफ़ो आहे त उमर चवे हा त हिनखे पक अलीअ सेखारियो आहे पक इहो त ॿार आहे पर ईअं कोन फरमाई हथ ॿधी करे हज़रत उमर इमाम हुसैन खे अर्ज़ु कयो ओ सोना हुसैन तूं चवीं थो त पंहिंजे पीउ जे मिंबर ते वेह वञी मुंहिंजे पीउ ख़त्ताब जो मिंबर त हुयो ई कोन हे जेको मिंबर आयो तुंहिंजे नाने रसूलुल्लाह जो मिंबर आहे किताबन में लिखियो पियो आहे आम किताब बनजी आखे रावी आख्या ईअं न किताब जो हवालो मौजूद आहे हज़रत सोने उमर साईं इमाम हुसैन खे गॾु वेहारे करे कचहरी कई पाण गुफ्तगू जारी फरमाई इमाम हुसैन वेठो वेहण खां पोइ हलियो वियो ऐं पाण फरमायोसि हुसैन जॾहिं दिलि चवई अॻे बि ईंदो कर ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो सुभान अल्लाह सीनो ठारे चओ ॿ टे ॾिहाड़ा थिया इमाम हुसैन जे दिल में ख्याल आयो त चाचे उमर सां मिली अचां अबा इहो इन जे करे त झेड़ो हुयो ई कोन इख़्तिलाफ़ हुयो ई चाचे सां मिली अचां इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो हज़रत उमर साईं सां उन वक़्त में महबूब जो सहाबी सैयदना अमीर मुआविया कंहिं कचहरीअ में पाण में वेठा हज़रत इमाम हुसैन मदीने पाक जी घिटीअ मां जो आयो त ॾिठई त हज़रत उमर जो पुटु अब्दुल्ला इब्न उमर वो मोटियो पियो चे किॾां पियो वञे चे वियोसि बाबे सां मिलण पर बाबे वटि साहबी वेठा वॾा पाण में वेठा हे असां वारो दौर कोन हो जो फोन ते ॻाल्हाए त छोरो हेतिरो आहे त पुछे थो अबा कंहिंजो फोन इंटरनेट सोशल मीडिया अहिड़ो कमु लाथो आहे अदब एहतराम दर्जा रुतबा सभु विया चट थी ख़तम सभु वॾा को बि नंढो कोन्हे ये ताजी सोशल मीडिया जो फैज़ बरकत अथव माशाअल्लाह ईअं कोन हो इमाम हुसैन पुछियोसि अब्दुल्ला किथां पियो जी हज़रत बाबे साईं उमर वटां पियो अचे हज़रत हुसैन सोचियो जी पुट मोटियो पियो अचे ऐं वाकई साहबी पाण में वेठा त मां मोटा हज़रत सोनो हुसैन मोटियो कुछ ॾिहाड़ा गुज़रिया मदीने जी घिटीअ में इमाम हुसैन ऐं हज़रत उमर आॾो अस्सलाम वालेकुम चाचा अस्सलाम वालेकुम अमीरुल मोमिनीन वालेकुम सलाम हुसैन तोखे चो मींदो कर मोट आए कोन ॿुध अर्ज़ु कई त क़िबला आयुसि ॾिठुमि त पुटु तां वारो अब्दुल्ला मोटियो आयो उन ॿुधायो त असहाब वेठा मां चयो त हाणे पुटड़ो ई मोटियो थो अचे असहाब वेठा त मां छा कंदुसि वञी करे हज़रत उमर फरमायो ओ सोना हुसैन इन अब्दुल्ला जी अमड़ तो जे अमड़ जे बराबर कोन्हे इन अब्दुल्ला जो बाबो तुझे बाबे जे बराबर कोन्हे इन अब्दुल्ला जो नानो तुझे नाने जे बराबर कोन्हे हुनखे इजाजत वठण जी ज़रूरत वा पर ओ हुसैन तोखे इजाजत घुरण जी ज़रूरत आहे कोन को जॾहिं दिलि चवई तॾहिं मूंॾे हलियो ईंदो कर मुझा भाव अजीज यो ले किथा या बि मूंखे हज़रत उमर ॿुधाई आहे ॻाल्हि मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं हज़रत अबू बकर थो रिवायत करे अबू बकर लिकाइन हा त इहे ॻाल्हियूं लिकाइन हा हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद फरमाए त हिकिड़ो मां खीमो ॾिठो जी तव्हांजो शामियानो लॻो पियो आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो गुज़र थियो उन खीमे जे अंदर मौला अली मुश्किल कुशा खातून जन्नत इमाम हसन ऐं इमाम हुसैन हा अल्लाह जे हबीब जो गुज़र थियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो फरमाए अल्लाह जे हबीब जेड़ी मौलाना खीमे खे ॾिठो त अल्लाह जे हबीब फरमायो या इलाहल आलमीन इन खीमे वारनि सां मुंहिंजो ठाह हुआ ऐं मूंखे प्यारा इलाहल आलमीन जेको इन्हनि खीमे वारनि सां मुहबत करे तूं बि उन सां मुहबत कजां जेको इन्हनि सां जंग करे मौला तू बि उन्हनि सां जंग कजां या हदीस पाक ॿुधाइण वारो को ॿियो कोन आहे इहो सुहिणो सैयदना सिद्दीक़ अकबर जंहिं अहल बैत जे शान वारी हदीस ॿुधाई आहे
कामिल करबला में वो आया सूरी है शेर मारे मुसेरिन जा ढूंढ कयाऊं ढेर वो दहल्या उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो कामिल करबला में आया पाना इमाम धरती धुली लर्जी थरथल्या आसमान वदा करह हुई कान हो नजारो नी हजो मुझा भावजीद करबला जे मैदान में धाड़ घोड़ा का नहीं मुझा भावजीद उदे दया अय्युहल्लदीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सला इन्नल्लाह मअस्साबिरीन कुरान इन कुरान पाक ते अमल करना जो तफसीर हो जो सिर नेज़े ते आ धड़ करबल में आ पर तभी कुरान बंद को न थियो आ सुनो हुसैन कुरान जी तिलावत कंदो हलियो आ कुरान पाक जो तफसीर वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात मौला मरिया मौला जहान छदिया को भी तू फरमाई पियो त अमवात न चओ खुदा पाक जो कसम या कुरान पाक जी आयत वा इन जो तफसीर त शहीद जिंदह कीवा यो सुनो इमाम हुसैन जो नेज़े जे मथा सिर हो पर जुबान ते यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम कुरान पाक जी तिलावत हले दी माता का सवाल पूछा तो हुसैन कुरान वारो हो या बे कुरान हो कालायो यार कुरान वारो हो हुसैन कुरान ते अमल करे देखारियो तो करबला आहे छा करबला आहे छा मुझा भाव अजीज अज तू शराबी सा बीठो हां कबाबी सा बीठो हां ठग सा बीठो हां चोर सा बीठो हां रुशवत खोर सा बीठो हां पर आही हुसैनी इन जो मतलब आ तो करबला विकड़ी छड़ी तू चवी तो हुसैनी आ पर तुझी रिश्वत बंद कान थी थे मानुन सा फिटाइण तुझो बंद कोन थो थे खुदा पाक जो कसम या हुसैनियत काने हुसैनियत ही वा त बातिल जे आडो बीही रहो तो पाण वने तब ठीक बच्चा कुर्बान करना पवन तब ठीक तो अदा तने त अज तई केर भी यजीद के सलाम कोन थो करे पर कुल जहान चे पियो वाह हुसैन मरहबा वाह जो मलाए करबला चौथ आया कौन दादा वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला सब जरा वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला पहजो सिर तू कटाए नबी जो बचाए सबको सब्र जो पढ़ाए वे वाह हुसैन मरहबा जो वाह हुसैन मरहबा चो चो वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला अल्लाह पनाह में रखे क़यामत में तवा यजीद सा गड उठण पसंद था कयो या हुसैन सा जेको चवे तो हुसैन सोने सा वो चवे बियो न चवे हुसैन सोने सा वो अमल बोड़ा करना पवंदा वाट बुआ वठणी पवंदी वाट अहल बैत वारी वाट सहाब वारी वाट कुरान बटा का नशे वारी न ठगी वारी न कूड़ वारी न अजाई दावा वारी न अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर नज्म है और ना ओ है इतरत रसूलुल्लाह की बेड़ी अहल बैत जी सितारा असहाब इंशाअल्लाह मंजिल ते हली पुजदा से अल्लाह से मुझो चयो तमा जो बुद्धो कबूल फरमाए मां शुक्रगुजार आहियां मदरसे जे हिन सभिनी तालिब इल्मन जो मां तां के गारो चयो आम तौर ते जलसा थींदा उते तहां मेज़बान वडेरो आ को फलाणो सरदार पर हे अजो का जेके मेज़बान थव न एड़ो मेज़बान केर कोन थवे कुरान जा हाफिज अज तां के पानी पिया पियारे
ये तवाजा मेज़बान अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हिनन खे जज़ाए खैर अता फरमाए असा जे शहर जा मानू जेके बे न प्रोग्राम में को पानी जे जरिए हिस्सो मिलाए तो ये सजी सबील शहर जे मानुन जी आ नंगर में हिस्सो उनन जो आ तवा सजी जमायत जो आ अल्लाह सही सबने जा बेड़ा पार फरमाए सबने जी खिदमत के कबूल फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।